अस्सलाम वालेकुम। ये सिंध आया गुल मोहम्मद सामू तव्हां ॾिसी रहिया आहियो गुल सामू चैनल। तव्हांखे पहिरीं जेको प्रेज़ेंट कंटिन्यू सेखारे आयासीं। अॼु तव्हांखे पास्ट कंटिन्यू सेखारींदासीं, यानी ज़मान मादी जारी या इस्तमरारी। अचो त हिन जे बारे में सिखूं त ज़मान मादी इस्तमरारी छा आहे, पास्ट छा आहे, पास्ट कंटिन्यू आहे छा, उन जे बारे में सिखूं। त हाणे ॾिसो, मक़सदु ॻाल्हि इहो त हिन में त जेको फ़ाइल आहे, कमु करण वारो आहे, उहो गुज़िरियल वक़्त में लगातार कमु करे रहियो हुजे, उनखे ज़मान माज़ी जारी चइबो आहे, या कंटिन्यू या इस्तमरारी चइबो आहे। ठीकु आहे। अचूं था वस्फ़ जी तरफ़। ज़मान माज़ी जारी या इस्तमरारी। हाणे हिन में फ़ेल जी पहिरीं सूरत सां इंक जो इज़ाफ़ो थींदो। हिन जा मददगार फ़ेल आहिनि, यानी हेल्पिंग वर्ब। वाद ऐं वर कंहिंसां लॻंदा? त वाद ऐं वर, ॾिसो मूं लिखियो आहे आई, उन सां वाद अकेलो आहे, ही अकेलो आहे, इन सां बि वाद, शी अकेलो आहे, हिकिड़ो आहे, माना हूअ माई आहे, हिकिड़ी आहे, औरत आहे, उन सां वाद। इट इट अकेलो आहे, उन सां वाद। नालो हिकिड़ो, गुल मोहम्मद या गुल मुनीर या मोहम्मद हसन, अकेलो हिकिड़ो नालो आहे, उन सां वाद। सवलो सवलो पियो आहे। हाणे वर कंहिंसां लॻंदो? ॾिसो, हुई घणा आहिनि, उन में वर। यू घणा आहिनि, उन में वर। दे घणा आहिनि, इलाही आहिनि, उन में वर। दे वर। ॾिसो, हाणे माना सिंधी में असां साधन लफ़्ज़नि में चऊं खणी त अकेले सां वाद लॻंदो। आई वो बि अकेलो आहे। ज़मीर मुतक़ल आहे, मां ॻाल्हाईंदड़ तव्हां सां मुखातिबु हुजां, उन में जेको वर लॻंदो। ठीकु आहे। आई अकेलो आहे, अकेलो आहे, वर वाद हणोसि। अला ही अकेलो आहे, हा बाबा हिकिड़ो हणोसि वाद। अवा शी हिकिड़ो आहे, हणोसि वाद। अला इट अकेलो आहे, हणोसि वाद। बाबा हसीब अकेलो आहे, हणोसि वाद। रुखसाना अकेली आहे, हणोसि वाद। परी अकेली आहे, हणोसि वाद। त मक़सदु ॻाल्हि इहो त हिकिड़ी माना वाहिद, अंग्रेज़ में सिंगुलर, उन में वाद लॻंदो। ऐं घणनि में, यानी घणा, दे घणा आहिनि, वही घणा आहिनि, यू घणा आहिनि, यू जेको आहे मूंखां, त उन में बि छा लॻंदो? वर लॻंदो। त मक़सदु ॻाल्हि इहो, प्लूरल में वर लॻंदो ऐं सिंगुलर में वरी छा लॻंदो? वाद लॻंदो। सिंधी में वाहिद चइबो आहे, हुनखे जमा चइबो। सम्झी विया प्यारा ॿारो, या सम्झायांव? अचो त हाणे वस्फ़ जी तरफ़ हलूं। वस्फ़ अहिड़ो फ़ेल जेको इस्म, ज़मीर या कंहिं बि फ़ाइल जे कम खे गुज़िरियल वक़्त में लगातार ॾेखारे, तंहिंखे ज़मान मादी जारी या इस्तमरारी चइबो आहे। हाणे ॾिसो, फ़ाइल या इस्म हूंदो या ज़मीर हूंदो। ॾिसो पधरी ॻाल्हि पई आहे, फ़ाइल छा हूंदो? या इस्म हूंदो या ज़मीर हूंदो। हाणे अचो त बनावट जी तरफ़, यानी स्ट्रक्चर जी तरफ़। कीअं ठहंदो? असां स्ट्रक्चर खे सम्झंदासीं पहिरियों ॿारो, पोइ असांखे सम्झ में ईंदो हीअ बाबा कंटिन्यू आहे छा। ॻाल्हि साॻी आहे। ॾिसो, असां कंटिन्यू उहो सिखो, प्रेज़ेंट जो, अॼु पास्ट जो पिया सिखूं। हाणे पहिरीं सब्जेक्ट, पोइ हेल्पिंग वर्ब। हेल्पिंग वर्ब लॻंदो, पोइ मेन वर्ब, उन में वी वन, यानी वर्ब जी पहिरीं सूरत वी वन। उन में छा जो इज़ाफ़ो कबो? यानी इंक जो इज़ाफ़ो थींदो। दिलि जी धड़कन हलंदी पई। पहिरीं मुंहिंजो दिलि जी धड़कन हलंदी पई, जॾहिं हलंदो पियो, दिलि हलंदी पई त इंसानु हलंदो पियो, साहु हलंदो पियो, दिलि बि रही, माण्हू बीहंदो रहियो वीचारो। त सॼो कमु आहे हिन इंक ते। असां वर्ब में इंक हणंदासीं।
जंहिं फ़इल में वर्ब में ई ॻणंदासीं। पोइ ऑब्जेक्ट ईंदो, सम्झी विया? यानी सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब ॿुधाईंदो आहे त हीअ ज़मानु कहिड़ो आहे, पास्ट कंटिन्यू जो आहे, हीअ ॿुधाईंदो आहे हेल्पिंग वर्ब। हाणे हीअ असली वर्ब आहे, उन में वर्ब जी पहिरीं सूरत लॻंदी ऐं उन में इज़ाफ़ो इंग जो कंदासीं, बसि ऑब्जेक्ट आख़िर में ईंदो, जिते कमु थिए उहो ईंदो ई अंग्रेजी में आख़िर में आहे। ठीकु आहे, सम्झी विया या सम्झायांव? बराबरि, तव्हां सम्झी विया स्ट्रक्चर खे? छो जो स्ट्रक्चर लाज़िम सम्झाइणो आहे, जंहिं जोड़ जक सिंधी में हुनखे चइबो आहे बनावट, जेको लफ़्ज़ यूज़ था करियो, जेको तव्हांखे ज़हन में अचे, ॻाल्हि साॻी आहे। अचो त हाणे जुमिले जी तरफ़ हलूं। हाणे जुमिलो पहिरियों नंबर आहे सिंधीअ जो, हू खे ॻोल्हे रहियो हुयो। हाणे ईअं बि थी सघे थो, वरी हीअं बि थी सघे थो, हू खे ॻोल्हे रहिया पे, तॾहिं ॻाल्हि साॻी आहे। पे अची वञे त बि तॾहिं ॻाल्हि साॻी आहे, रहियो अची वञे तॾहिं ॻाल्हि साॻी आहे। असां ग़लति न आहियूं, हू खे ॻोल्हे पियो, इन जी सिंधी में ॻाल्हाईंदा आहियूं। पर हीअं बि थींदो आहे जुमिलो, ॿई मूं लिखिया आहिनि, पहिरीं मां खे सम्झाया आहियां, वधारे करे आहियां, वरी बि करे आहियां वधारे, जीअं तव्हां सम्झो उन ॻाल्हि खे। हाणे ॾिसो अचूं बनावट जी तरफ़, हू फ़ाइल आहे कमु करण वारो, हा बा फ़ाइल आहे सिंधी में। चयो असांखे सिंधी बाबा सम्झणी आहे, सिंधी असीं न सम्झंदासीं अंग्रेजी असांखे कोन ईंदी, असांजा ज़मान पका हुजनि। हू आहे, आहे फ़ाइल आहे, खे हाणे अव्हां जेको आहे इहो ऑब्जेक्ट आहे सिंधीअ जो, हेॾा अंग्रेज़ जो ऑब्जेक्ट थी वियो ई। ठीकु आहे, ॻोल्हे जेको फ़इल आहे हीअ अची वियो ॻोल्हे लुकी। ठीकु आहे, हाणे हिन जॻह असांजी सोच बदिलाए, हीअ जेको हेल्पिंग वर्ब आहे इन असांजी सोच बदिलाए, त इन तब्दीली आंदी। वाद छाजे लाइ? इन वाद जेको असांखे ॿुधायो त असीं पास्ट कंटिन्यू ऐं सम्झो त इहो पास्ट कंटिन्यू केरु पियो ॿुधाए? हीअ ॿुधाए पियो, वाद पियो ॿुधाए। हिकिड़ो माण्हू आहे सब्जेक्ट, हीअ अकेलो आहे, हाणे इहो वाद तव्हां तफ़सील सां पहिरीं ॿुधायां, वरी ॿुधायां पियो, थींदो ही वाज़ लुकिंग फॉर यू, यानी हू खे ॻोल्हे रहियो हो। हाणे ॾिसो फ़इल बि अची वियो, हुन में इंक लॻी, वर्ब लुकिंग लुको हुनखे इंक लॻी थी, असांखे ॿुधायो त हीअ कटे छॾिबी, वधारे कई थी त हीअ कटे, हीअ फार इहो प्रीपोजिशन आहे। जेकॾहिं असां तरकीब कंदासीं लफ़्ज़नि जी त असांखे उन जी बि ॼाण हुअणु खपे। तरकीब हीअ जेको आहे सब्जेक्ट आहे, हेल्पिंग वर्ब आहे, हीअ मेन वर्ब आहे, हीअ छा आहे? हीअ फार जेको आहे न इहो प्रीपोजिशन आहे, हीअ यू ऑब्जेक्ट आहे। ठीकु आहे, अचूं था जुमिले नंबर ॿिए तरफ़, त असीं क्रिकेट खेॾे रहिया हुआसीं, माना ॻाल्हि गुज़री वई, फ़ाइल को कमु कयो, गुज़िरियल वक़्त में उहो हली पियो, जारी आहे, दिलि जी धड़कन जारी आहे। ठीकु आहे, इंसानी दिलि जीअं हलंदी आहे ईअं जारी आहे, त हाणे उन में जारीअ में इंक लाज़िमी हणिबो। ॾिसो, या रहिया हुआसीं, या असीं क्रिकेट खेॾियासीं, खेॾियासीं, तॾहिं बि ॻाल्हि साॻी आहे। ॿई ॻाल्हियूं मां सम्झायूं, वरी तव्हांखे वधारे करियां थो त हीअ बि ॻाल्हि साॻी आहे, हीअ बि पे खेॾियासीं, असीं क्रिकेट पे खेॾियासीं, तॾहिं बि ॻाल्हि साॻी आहे, या असीं क्रिकेट खेॾी रहिया हुआसीं, तॾहिं बि ॻाल्हि साॻी आहे। इन जुमिले मां असांखे ख़बर पए थी त इहो गुज़िरियल जुमिलो आहे, माज़ी जो आहे, माज़ी में को कमु लगातार हले पियो, जारी आहे, ख़बर न आहे केतिरो वक़्तु हले, अधु कलाक हले, मिंट हले, सेकंड हले, ॿियो बसि जारी आहे। तव्हां इहा ॻाल्हि सम्झो त हीअ पास्ट कंटिन्यू आहे, माज़ी आहे, कंटिन्यू, जारी, इस्तमरारी। हाणे अची वियो ॾिसो, हिन असांजी सोच बदिलाए। हाणे ॾिसो उहो ई घणा आहिनि, अला उहो ई घणा आहिनि, इलाही आहिनि। प्लूरल छा लॻंदो? वर, हेल्पिंग वर्ब। हिन वर असांखे ॿुधायो त सोच तब्दील कई, असांखे टेंस ॿुधाई, असांखे छा ॿुधाई त हीअ कहिड़ो टेंस आहे, मतिलबु पास्ट कंटिन्यू आहे, हिन बाद असांखे ॿुधायो।
हाणे जेको प्लेइंग आहे इहो प्ले आहे उन में रांदि इहो असली वर्ब आहे पहिरीं सूरत लॻी उन में इंक लाज़िमी आहे दिलि जी धड़कन लाज़िमी आहे लाज़िमी जेके कंटिन्यू उन में इंक लॻंदो ई लॻंदो 6 कंटिन्यू ॿुधां उन में सभिनी में इंक लॻंदो ऐं फेल जी पहिरीं सूरत लॻंदी अचूं था क्रिकेट ऑब्जेक्ट आहे उन ते कमु थियो हाणे वी वर प्लेइंग क्रिकेट ॻाल्हि ख़तमु आसान थी वई पर असां जुमिलनि खे सम्झूं त हीउ जुमिलो सिंधी जो कहिड़ो आहे ग्रामर कहिड़ी आहे त उनखे सम्झंदासीं ज़माननि खे सम्झंदासीं त असांखे इंग्लिश सवली थींदी प्यारा ॿार सम्झी विया हाणे अचूं था जुमिले 3 नंबर वज़ीर आज़म क़ौम खे ख़िताब करे रहियो हुयो ॾिसो करे रहियो हुयो हो न इहा ॻाल्हि पुराणी थींदी इलाही हुयो न सम्झी विया हाणे ॾिसो हाणे वज़ीर आज़म क़ौम खे ख़िताब पे कयो हाणे त मूं वटि लिखियो आहे वज़ीर आज़म क़ौम खे ख़िताब पे कयो तॾहिं बि ठीकु आहे असीं ईअं ॻाल्हायूं वज़ीर आज़म क़ौम खे ख़िताब पे कयो ॻाल्हाईंदा ईअं लिखणी ॻाल्हाइण में थोरो फ़र्क़ु आहे ठीकु आहे पर असीं ग्रामर खे सम्झूं नथी असीं सिंधी माण्हू पंहिंजी ॿोली त सम्झूं अचूं था अंग्रेजी तरफ़ ॾिसो द माना हिकिड़ी ख़ासि शइ आहे आर्टिकल आहे उहो तव्हांखे सम्झाइबो द खाते लाइ द प्राइम मिनिस्टर हे साईं सब्जेक्ट आहे ठीकु आहे वाह हीउ अकेलो आहे प्राइम मिनिस्टर ठीकु आहे उन में छा लॻंदो वाह लॻंदो बसि हेल्पिंग वर्ब वाद आहे न असांजी सोच बदिलाए त असांजी पास्ट ईंदो असांखे पास्ट कंटिन्यू सम्झो छा पास्ट कंटिन्यू एड्रेसिंग हीउ आहे वर्ब मेन वर्ब इन में V1 लॻंदी वर्ब जी पहिरीं ऐं दिलि जी धड़कन हलंदी द नेशन हाणे हीअ ऑब्जेक्ट आहे ठीकु आहे हिन ते कमु थियो ऑब्जेक्ट उहो सिंधीअ जो आहे हीअ अंग्रेज़नि जो आहे ठीकु आहे हाणे द प्राइम मिनिस्टर वाज एड्रेसिंग द नेशन सम्झी विया प्यारा ॿार त इहे जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त इस इम आर टू बी जा वर्ब आहिनि हुजण जी यानी हुअण जी ख़बर ॾींदा आहिनि हीअ पंहिंजी आहे ऐं वाद वर्ब हुअण जी ख़बर ॾींदा आहिनि ठीकु आहे हूअ छोकिरी हुई इहा बि ॻाल्हि आहे हू उस्ताद हो हुयो माना ॻाल्हि गुज़री उस्ताद हुयो मां जी ॻाल्हि ॿुधायां पर हुजनि जी ॿुधाईंदा हिते मूं लिखियो कोन्हे पहिरीं मूं यादि कई बि प्रेज़ेंट कंटिन्यू में त ॻाल्हि साॻी आहे इहे बि टू बी जा वर्ब आहिनि वाद ऐं वर्ब टू बी जा हिते कमु त कोन थियो उहो उस्ताद हुयो कमु त कोन वधी जारी आहे हुयो पर रुको जारी बि कोन्हे पर ख़बर पए थी त इहो उस्ताद हुयो ठीकु आहे सम्झी विया या हीअ छोकिरी बि या वाढो हुयो ठीकु आहे हिन ॻाल्हि खे सम्झी विया त माना इहे बि टू बी जा वर्ब आहिनि हाणे अचूं था जुमिलनि जे तरफ़ सुवाली जुमिलो प्यारो ॿारो जीअं हाणे तव्हांखे मूं पहिरीं बि ॿुधायो त जेके 12 टेंस आहिनि जेकॾहिं हुन में हेल्पिंग वर्ब पहिरीं नंबर ते अची वेंदो त उहो सुवाली थी वेंदो सिंधीअ में छा लफ़्ज़ जो दावो थींदो अंग्रेज़ी में जेको वर्ब हूंदो उन जो दावो थींदो हेल्पिंग वर्ब माना इंट्रागेटिव छा थींदो इंट्रागेटिव सुवाली जुमिलो अचो त ॾिसूं बनावट ठाहियूं जोड़ जक सिंधीअ में अंग्रेज़ी में स्ट्रक्चर ठीकु आहे हाणे छा हू खे ॻोल्हे रहियो हुयो हाणे ॾिसो हिन असांजी सोच बदिली कई वाद पहिरीं नंबर ते आयो वाद हिन असांखे तब्दीली आंदी सोच में तब्दीली आयो त आउं वाद आहियां छा आहियां वाद आहियां पर ऐं हीअ आहे इहो अकेलो बि आहे इन करे वाद लॻो आहे ही लुकिंग फैल आहे यानी वर्ब आहे हिन में V1 लॻंदी इंग्लिश लॻंदी सम्झी दरकार पर सम्झी वञो हाणे फॉर यू हाणे जेको यू आहे इहो ऑब्जेक्ट आहे ठीकु आहे हीउ फॉर जेको आहे पोइ वरी तव्हांखे ॿुधायो प्रिपोज़िशन हिनखे ॻाल्हि खे बि सम्झूं असीं ठीकु आहे अचूं था जुमिले नंबर 2 तरफ़ असीं क्रिकेट न खेॾे रहिया हुआसीं हाणे इहो जेको सिंधीअ में आहे नाकारी आहे ठीकु आहे
ॾिसो नाकारी सिंधी में कैंसिल है उहो बि लाज़मी आहे ॾिसो क्रिकेट खां पोइ आयो आहे न ठीकु आहे फेल खां अॻु में आयो आहे फेल पुठियां ईंदो न खेॾे रहिया आहियूं जे लिखूं आहे त खेॾे न रहिया आहियूं त जुमिलो ई ग़लति थी वेंदो त असांखे सिंधी जी बि बनाव था अचे पोइ अंग्रेज़नि जी सवली थींदी ठीकु आहे अचूं था अंग्रेज़ तरफ़ वो ई घणा आहिनि न असीं छा लॻंदो घर लॻंदो बसि वार हिन असांजी सोच बदिल आहे हिन असांजी सोच में तब्दीली आंदी त आउं वर आहियां ऐं पास्ट कंटिन्यू आहियां छा आहियां पहिरियों बार पास्ट कंटिन्यू माना को फाइल यानी सब्जेक्ट अंग्रेजी में लगातार माज़ी में कमु कंदो रहे ठीकु आहे ख़बर न हिन पए नाट हाणे नाट जेको आहे निगेटिव उंदो ई जेके बि टेंस 12 आहिनि उहो 3 नंबर ते कहिड़े नंबर ते 3 नंबर ते आयो आहे ॾिसो 1 2 3 आयो आहे ईंदो 3 नंबर ते ठीकु आहे सम्झी विया या सम्झायां प्यारा मारो हाणे प्लेइंग ई फेलो यानी वर्बो उन में इंक लॻी दिल्ली धड़कन लॻे थी क्रिकेट ये ऑब्जेक्ट आहे ऐं वी वर नॉट प्लेइंग क्रिकेट सम्झी विया असीं क्रिकेट न खेॾे रहिया हुआसीं सिंधी में थींदो हाणे अचूं था जोड़े तरफ़ टे तरफ़ छा वज़ीर आज़म क़ौम खे ख़िताब न करे रहियो हुयो ऐं सुवाल बि थी वियो ऐं नाकारी थी वियो इंट्रागेटिव थी वियो ऐं निगेटिव थी वियो ॿिन्हिनि में ॻाल्हि साॻी आई आहे ठीकु आहे इंट्रागेटिव ऐं निगेटिव यानी सुवाली ऐं नाकारी हाणे ॾिसो अञा असांजी सोच कई सुवाल लाइ नंबर ते आयो वार ही प्राइम मिनिस्टर हिकिड़ो हो हा अलाए वार बसि हिकिड़ो आहे हुन में वार बुझे वार हेल्पिंग वर्ब आहे पहिरीं नंबर ते ईंदो द प्राइम मिनिस्टर सब्जेक्ट आहे नाट 3 नंबर ते आयो आहे आयो एड्रेसिंग छा आहे इहो छा आहे ॾिसो हीअ हेल्पिंग वर्ब आहे ही जेको आहे ही मेन वर्ब आहे वी वन उन में दिलि जी धड़कन लॻी इंग लॻंदी लाज़िमी वर्ब में लॻंदी जेके बि कंटिन्यू 6 कंटिन्यू लाज़मी हुन में करिणो 6 ॾींहं कंटिन्यू हाणे बाक़ी कंटिन्यू न ठीकु आहे एड्रेसिंग द नेशन यानी छा वज़ीर आज़म क़ौम खे ख़िताब न करे रहियो हुयो ठीकु आहे सम्झी विया सिंधी में त हाणे पिया बरो असां सम्झी वियासीं त पास्ट कंटिन्यू आहे छा ऐं कीअं थींदो आहे यानी वरी वधा न करे त को फाइल गुज़िरियल वक़्त में कमु लगातार करे रहियो हुजे आउं वञी रहियो आहियां हलां पियो वञा पियो अलाए किथे हलां किथे नवाज़ पहुचां कराची पहुता कंटिन्यू हुजे ठीकु आहे उनखे चइबो आहे माज़ी चइबो आहे ज़मान माज़ी जारी चओ या इस्तेमाल चओ ॻाल्हि साॻी आहे असीं त इस्तेमाल सिखियासीं जारी ठीकु आहे सवलो आहे सादन लफ़्ज़नि में बाबा जारी को कमु हुजे बाबा मिस्त्री पको ठाहे रहियो आहे न ठाहे रहियो हुयो हली गुज़िरियल ॻाल्हि आहे त असीं हिनखे सम्झूं या वाढो दरवाज़ो ठाहे ऐं ठाहे त अची वियो रहियो हुयो हिन मां ख़बर पवंदी इहो माज़ी जो जुमिलो आहे अची पंहिंजी ॿोली ते असांखे उबूर हूंदो त पराई ॿोली असांखे सवली लॻंदी असांखे पंहिंजी ॿोली न ईंदी त पोइ पराई ॿोली असांखे सघणा वाइदो करो असांखे पंहिंजी ॿोली न उबूर हुजे पोइ पराई ॿोली सिखूं असीं छा लाइ सिखूं इन लाइ न सिखूं त असीं पंहिंजी ॿोली सिखी पोइ पराई ॿोली सिखूं त असांखे प्यार वारो इहो आहे त असां पंहिंजे सिंधी माण्हू आहियूं असीं सिंधी सम्झूं त हीउ ज़मानु कहिड़ो आहे लिखणु पढ़णु व्याकरण जेको आहे इहो ई आहे अञा उहा ग्रामर में व्याकरण में कुझु रहियल आहिनि हर्फ़ निदाब रहियल आहे हर्फ़ जुमिलो बि रहियल आहे उहो बि तव्हांखे सम्झाईंदुसि उहो बि सम्झाए आहिस्ते आहिस्ते असीं कंटिन्यू जेके आहिनि बाक़ी घणा आहिनि हिकिड़ो फ्यूचर कंटिन्यू ख़तमु थिया ऐं 3 आहिनि परफेक्ट कंटिन्यू कई न प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यू पास्ट परफेक्ट कंटिन्यू फ्यूचर परफेक्ट कंटिन्यू बस
सही खां सम्झा ॿारींदा माना अची विया ॿिया ॿियूं ॻाल्हियूं आहिनि ॿियूं शयूं आहिनि पर असांखे बुनियादी ॻाल्हियूं त सिखूं उहे असांखे न ईंदियूं पोइ ॿियूं ॻाल्हियूं कोन्हे छुट कुट वेन केन वेन उहे बि सेखारींदासीं पर हे जेके बुनियादी ॻाल्हियूं आहिनि उन्हनि खे सम्झूं त प्यार वारो तव्हां सम्झी विया या सम्झा वरी आऊं वज़ाहत करे हलां वरी वज़ाहत करे थो हलां त हिकिड़ो हुजे आहे अकेलो आहे वाह ही अकेलो आहे वाह शी अकेलो आहे वाह इट अकेलो आहे वाह नालो अकेलो आहे गुलमामान अकेलो आहे कहिड़ो बि नालो अल्फ़बे कहिड़ो बि नालो उन में वाह लॻंदो अला जेको तो उहो ई घणा आहिनि उन में वट यूं घणा आहिनि उन में वट दे घणा आहिनि उन में वट सिंपल सिंपल अकेलो हुजे त उन में वाह घणा हुजनि उन में वट बसि इन खे सम्झणो आहे इहो असांखे ॿुधाए थो टेंस ज़मानु इहो असांखे ॿुधाए थो त आउं पास्ट कंटिन्यू आहियां वर ऐं बाद ठीकु आहे सम्झी विया या सम्झायां हाणे तव्हांखे इनशाला ईंदड़ वरी ॿियो यानी पास्ट बि थी वियो फ्यूचर कंटिन्यू सेखारींदासीं जीअं सिंध सदाईं सिंध वारा जीअं आहिनि जीअं अव्हांखे प्यारा वारो वरी बि आउं तव्हांखे चवां थो त सरफराज़ करियो पंहिंजा व्यूज़ मोकिलियो असांखे ख़बर पए असां अञा असांजो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे सिंध जी तइलीम सुधरे इहो जज़्बो आहे आउं त रिटायर उस्तादु आहियां मूंखे यकीन करो फ़ाइदो थी वियो पाणी पियां थो ॻाल्हायां थो पाणी पियां थो यकीन करो ऐं हींअर बि वेंदो आहियां स्कूलनि में वेंदो आहियां हाई स्कूल में वेंदो आहियां प्राइमरी वेंदो आहियां पहिरियों दर्जो कीअं पढ़ाइबो आहे उहे बि शयूं आहिनि उहे बाद में PhD जो अचनि पियूं GHD जी सीटूं अचनि पियूं HSC जी सीटूं अचनि पियूं तव्हां हुनखे ग्रामर खे ॾिसंदा न ग्रामर त ॾिसो केतिरी आहे किताब बुक आहिनि ॾिसो GHD PhD आहे मिलनि पिया हज़ार में 1000 रुपए अलाए 800 रुपए एतिरो हूंदो ॾिसो उन्हनि खे ॾिसो भले पर असांजो मक़सदु आहे त असांजी जेका सिंध आहे उनजी तइलीम तमामु पोइते आहिनि इन करे असांखे इहो जज़्बो आहे त असीं तइलीम बहितर करियूं असांखे जेतिरी असां में ॼाण उहा त माना रोशनी पखियूं इहो ॾियो जली हले ॿरे रोशनी हलंदी रहे आहे न सिंध पूरी में असां चओ ॿियूं कम होशियारु थींदियूं पाण नथा थींदी होशियारु थी सघूं था थी सघूं था पर महिनत जेको महिनत कंदो तिन जा ॿेड़ा पार इनशाला तव्हां उस्ताद थींदा ऐं जेको सो पंजनि स्कूलनि ते जॾहिं बि तव्हांखे अठनि मिलिया महिरबानी करे पंहिंजी क़ौम जी ॿार थो हुजनि पढ़ाइजा इहा मुंहिंजी वधि में वधीक ख़ुशी आहे जीअं सिंध सदाईं सिंध वारा जीअं